अलकरम वेलफेयर फाउंडेशन मटियारी ऐं थारी फाउंडेशन पारां उदेरोलाल स्टेशन लगोठ अल्ह जुड़ियो बालादी में एक रोज़ा मुफ्त मेडिकल कैंप लगाई वई। मेडिकल कैंप में मौजूद डॉक्टरनि मूजिब असां 300 खां वधीक मरीज़नि जो चेकअप करे मुफ्त दवाऊं ॾिनियूं आहिनि, जंहिंमें गैस्ट्रो डायरिया ऐं ख़ारिश जा मरीज़ शामिल आहिनि। उन मौक़े ते अलकरम वेलफेयर फाउंडेशन जे अॻवाननि फ़कीर नियाज़ अली सोहो ऐं ॿियनि चयो त असां ज़िले मटियारी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में टिबी कैंप क़ाइमु कई आहे। हीउ वक़्तु बरसाति मुतासिरीन जी ॿाहिरि करण जो आहे, जंहिं लाइ सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। उन मौक़े ते इलाइक़े वासिन गुल हसन बालादी अकबर बालादी जो चवणु हो त अहिड़नि इदारनि ते असांखे फ़ख्रु आहे जेके बिना कंहिं फ़र्क़ जे अवाम जी भलाई लाइ कमु कनि था ऐं अहिड़ियूं मुफ़्त मेडिकल कैंपूं लॻणु घुरिजनि। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।